हेलो, केर थो ॻाल्हाए? मां दिलीप, तव्हां केर? दिलीप पुट, मां तुंहिंजो मामो थो ॻाल्हायां। मामो? इहो कीअं थो थी सघे? छो नथो थी सघे? छो त हुन जूं कल्ह पगड़ियूं हुयूं। पुट, मां तुंहिंजो ॿियो मामो थो ॻाल्हायां। इहो वरी कीअं थो थी सघे? मूंखे हिकु ई मामो हुयो, उहो मथे हली वियो, त ॿियो मामो किथां आयो? ॿियो माना मां तुंहिंजो धर्म जो मामो थो ॻाल्हायां। मम्मी त मूंखे कॾहिं ॿुधायो न हुयो त हुनजो धर्म जो भाउ हुयो। उहो ई त, मूंखे बि कोन ॿुधाई त संदसि भाउ गुज़ारे वियो आहे। मां सर ते अचां हा न, माउ खे फोन ॾे। हे कीअं मज़ाक करे रहिया आहियो तव्हां? मुंहिंजी मम्मी खे गुज़ारे 4 साल थी विया आहिनि। तव्हां आयो केरु?